हाज़ल क़ुरआन अला जबलिल रअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। ई उहो कुरान करीम जेला मुझे बेनियाज रब फरमायो अगर हिन कुरान करीम के जबलन ते नाज़िल कया त जबल कुरान करीम जो हुस्न जमाल जी इज्जत शान जो उहा ताब ऐं जलाल सही कोन सगन जबल पाश पाश थी वजन रब बुधाए रहो ओ ईमान वारो जबल पाश पाश थी वजन पर मूं पंहिंजे महबूब जे सीने में उहा ताकत रखिया जेको कुरान जबलन के गारे छड़े साड़े छड़े उन कुरान करीम के मुझे महबूब मुस्तफा न रुगी सीने में संभालियो पर सीने में संभाले करे जॾहिं जुबान मां तिलावत कई तो एड़ो बड़ा जो 10 सालन जो बार भी कुरान जो हाफिज लगो पयो अञा जे कदे चवी सादन लफ्जन में चवा बिल्कुल सादन लफ्जन में चवा त कुरान करीम जॾहिं नाज़िल थियो त रब थो ॿुधायो न जो ताब इए जिए अॼुकल्ह जून जे गर्मीअ में मंझंद जो 12 बजे सिज जी रोशनी को निहारे सघंदो ॻाल्हायो निहारे सघंदो निहारी दो त अखि वेंदी चो त सिज जो आब ऐं ताब सही न सघंदो जॾहिं क़ुरान नाज़िल थो थिए त उन जा जलवा सिज जे रोशनीअ खां तेज पर जॾहिं ज़ुबान मुस्तफ़ा मां थो निकिरे त चो इएं पियो निकिरे ॼण चोॾीअ जे चंड जी मिठड़ी मिठड़ी रोशनी हली रही अज़ीज़ाने मन चवण दे बियो बि जुमलो छाजे करे इहो कुरान करीम कहिड़ी जगह ते नंढो थी वॾो थियो चो सीने मुस्तफ़ा में कहिड़ी जगह ते ॻाल्हायो घणे टाइम में कुरान नाज़िल थियो कुछ त लबड़ा खोलियो सुभान अल्लाह त ठीक पर जवाब खपे केतरे टाइम में कुरान करीम नाज़िल थियो एकड़े ॾींहं में न एकड़े महीने में न एकड़े साल में न 23 सालन जे अंदर कुरान करीम रब्बे जुल जलाल जे तरफ का नाज़िल थियो काथे चो सीने मुस्तफ़ा ते यानी 23 साल सीने मुस्तफ़ा ते कुरान लहंदो रहियो नंढड़े खां वॾो थींदो रहो आयतूं रुकू सूरतूं बणजी वयो चवण दे इन सजण साईं जे गुलाम के उन सीने मुस्तफ़ा ते कुरान भी नंढड़े मां वॾड़ो थींदो रहियो हसन हुसैन भी गॾु खेॾंदो रहियो सीने मुस्तफ़ा में कुरान नंढड़ो थी वॾड़ो थींदो रहियो मुझो दिलबर हसन ऐं हुसैन भी सीने मुस्तफ़ा ते खेॾंदा भी रहिया वॾड़ा भी थींदा रहिया सिंधीअ में चवंदो त बचपन जी यारी कॾहिं कान विसरंदी करबला जे मैदान में शाम जे गलिन में दिमश्क जे गलिन में मुझे दिलबर हुसैन दुनिया के ॿुधायो हा हा बचपन जी यारी कान विसरंदी पर कंहिंजी कंहिंसां यारी कंहिंजी कंहिंसां यारी हसन ऐं हुसैन जी यारी त रब जे कुरान सां यारी मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़े सिर नेज़े ते कुरान पढ़ी करे दुनिया के ॿुधायो त कुरान आले रसूल खां परे नाहे आले रसूल कुरान खां परे नाहे
अजीज़ाने मल त कुरान करीम जे मथा अर्ज पे कयुम त जो कुरान आई साहिब कुरान ते अर्ज करणो आ। कुरान करीम जो शान रुगी कुरान जो शान नाहे। हाणे थोड़ो अञा ताके वधाए वठी हला। कुरान नाज़िल कहते थियो चो मदीने जे ताजदार ते कहते नाज़िल थियो। आने पहरी कुरान पो साहिब कुरान पो राज के खोलिया। कुरान करीम जेला मुझे बेनियाज रब फरमायो वनज़लना अलैकल किताब। ओ मुझा महबूब मुस्तफा मुझा सुना असा ही किताब तो दिल बरते नाज़िल फरमायो आ तिबियान लिकुल्लि शै। ही जे उहो किताबा जेको हर शय जे मथा बयान कंदो आ। छा कंदो आ? तिबियान लिकुल्लि शै। तेरे हद ताईं वला रत्बियु वला याबिसिल इल्फी किताबिम मुबीन। अब आहे बाड़ा हितो जान या पाड़े जान तवज्जो रहे। दिल चाहे थी महफिल कुरान जी आ घणो कुरान पढ़ा। छा ख्याल आ? नात पढ़ण भी दी आ दोहिड़ा पढ़ण भी दान पर दिल चवे थे जो महफिल कुरान जी आ त रुगी कुरान बुधाया वन त कोई भी इए न चवे त जेके अल्लाह वारन जा गुलाम हन रुगी दोहिड़ा या शेर था पढ़न। उन्हनि के बुधायो हू न रुगी कुरान था पढ़न पर इए कुरान था पढ़न जो कुरान पढ़ंदा वींदा हूं दिल मदीनो बण भी वींदी आ। मुझे सुने करीम रब फरमायो ही उहो कुरान मुझा महबूब अलैकल किताब जेको तोते नाज़िल कयो थो। तवज्जो कजा मुझा दोस्त जेको तोते नाज़िल कयो वयो आ मुझे महबूब ते नाज़िल थियल कुरान। अल्लाह फरमायो हर शय जो उन में बयान सुकी ऐं साईअ जो भी उन में बयान आ। थोड़ो जवाब सोची पो दीजो। अल्लाह जे दरबार में सवाल कयो ओ मुझा करीम रब हर शय जो बयान त कुरान में आ। हर शय जो इल्म काथे आ? थोड़ो दिमाग के खोलियो इंशाअल्लाह मथे वठी हलंदुम ता के। कुरान वरी पढ़ा तिबियान लिकुल्लि शै। ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब बयान त हर शय जो कुरान में आ। हर शय जो इल्म कहिड़ी जगह ते आ। ही त बयान आ इल्म किथे आ? फकीर आशिक बयान करे रहियो आ। जेका गाल करे रहियो आ इहो बयान आ। कलाक ॻाल्हाई बयान 1.5 कलाक ॻाल्हाई बयान चइबो 1.5 कलाक जो बयान आ। पर अंदर सीने में छाहे जो उहो मालिक पाण था ॼाणन। छो नथो समझी कुरान हिकु बयान आ हकीकत में अल इंसान। अज जे दिमाग खोलियो त उहो कुरान जो राज बुधाया व जेको जिंदगी न बुधो हुजेव। सजण साईं जो गुलाम शू वटी सां थो चवे उहो तव्हां के बुधाया। इंसान छाखे चइबो आ? अल इंसान छाखे चइबो आ? इंसान ऐं अल इंसान में कहिड़ो फर्क आ? ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज अज इन राज़ ते वठी हले त तुंहिंजे दिमाग जा पर्दा खुलल त इंसान छाहे अल इंसान छाहे। सादन लफ्ज़न में चवां इंसान ही वेठो आ। अल इंसान मदीने में वेठो आ। इंसान ही वेठो आ। अल इंसान मदीने में ये ठका न दलील सा हलंदो मता चींद ठका ॾेई उथी वेंदो उथण वारो न।
अज़ीज़ान मन इंसान ऐं अल इंसान में इहो फर्क आ जिए किताब ऐं अल किताब में फर्क आ। तवज्जह कजा किताब छाके चइबो आ। मौलाना उबैदुल्लाह सिंधी लिखियो किताब, प्रोफेसर ताहिरुल क़ादिरी लिखियो उहो किताब। मुंहिंजा दोस्त जंहिं भी किताब लिखियो, मुसन्निफ लिखियो, किताब बणजी वियो। इनके किताब चइबो आ। अल किताब कहिड़ो आ? चो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़ालिक अल किताब ला रैब फी। जेको किताब ऐं अल किताब में फर्क आ ओहो इंसान ऐं अल इंसान में फर्क आ। हाणे कुरान हले, कुरान बुध। अल्लाह फरमायो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा व क़ालल इंसान मा लहा। कुरान बुध। इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, जॾहिं क़यामत ईंदी ज़मीन में छा थींदो? चओ ज़िलज़िलो। ज़मीन में ज़िलज़िलो ईंदो, ज़मीन सॼी हिलण शुरू कंदी, आसमान फाटण शुरू कंदा। इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, ज़मीन हिलण शुरू कंदी। न रुगी हिलण, क़ुरान छा थो चवे? व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा, जेका ज़मीन में शइ आहे उनखे उछलाइण शुरू कंदी। जीअं खूह में का शइ वेंदी आहे, खूह उनखे उछलाए ॿाहिरि कंदो आहे, ईअं रब जो क़ुरान थो फरमाए ज़मीन उनके उछलाइण शुरू कंदी। ज़मीन पंहिंजे अंदर जेका शइ इंसान ज़मीन में अंदर उनके उछलाईंदी, जीअं इंसान खे उछलाईंदी इंसान बेहोश थी वेंदो, हर शइ बेहोश थी वेंदी। तवज्जह कजा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा, हर शइ खे ज़मीन उथलाईंदी वेंदी, उहा बेहोश थी वेंदी। इंसान बेहोश, जानवर बेहोश, पखी बेहोश, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हर साह वारी शइ बेहोश। पर रब जो कुरान तो चए वक़ाल, ऐं चवंदो केरु चवंदो? अल इंसान। रब जो कुरान बुध, वरी गौर कर। इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, ज़मीन में ज़िलज़िलो अची वेंदो। व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा, हर शइ खे ज़मीन उछले छॾींदी, हर शइ बेहोश थी वेंदी। जॾहिं हर शइ बेहोश थी वेंदी, अॻियां अजीब आयत बीठी आहे। वक़ाल, ऐं चवंदो केरु चवंदो? अल्लाह पंहिंजो ज़िक्र न करे रहियो आहे। अल्लाह फरमाए थो अल इंसान, ऐं इंसान चवंदो माला, पेर जी खुड़ी हणी ज़मीन खे चवंदो दे ख़बर छाते दिमाग़ ख़राब थियो अथई। याद रखी छॾिजां, जेको ज़मीन जे ज़िलज़िले में बेहोश थींदो उहो इंसान आहे, जेको उन टाइम ते बि ज़मीन खे पेर जी ईड़ी हणी हकल कंदो। छाते लुॾी रही आहे, छाते तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे? उहो केरु आहे? उहो अल इंसान आहे। अल इंसान केरु आहे? चओ मदीने जो जवान आहे। गाल समझ में आई है न? इंसान केरा तू असा इंसान, मुझो महबूब गाला गाला मुझो महबूब तू असा, जे जो नालो इंसान, जे जो नालो इंसान ओहो अमर जे पेट मां बाहर निकरंदो आ, कुछ भी कोन जाणंदो आ। पहरो जुमलो भी उनके अम्मा पढ़ाईंदी आ, बाबा अम्मा सेखारींदी आ, अम्मा अम्मा सेखारींदी आ, ज़िक्र अम्मा सेखारींदी आ, ॻाल्हाइण अम्मा सेखारींदी आ। जेको ॼमण खां पोइ ॻाल्हाइण सिखे उनखे इंसान चइबो आ। अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ अल इंसान। जंहिंखे रहमान
जंहिंखे रहमान इल्म क़ुरान सेखारींदो आ खलक अल इंसान ओहो अल इंसान पहिरीं पढ़ींदो आ पोइ ज़मीन ते ईंदो आ। याद रखी छॾिजा इंसान ऐं अल इंसान जो फ़र्क़ु अॼु ॿुधंदो हल। अॼु फ़क़ीर निकिरी पियो आहे त तूं बि गस में लॻी पओ। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंसान अल इंसान इंसान चाहे अल इंसान चाहे हा मुंहिंजा दा इंसान उनखे चइबो आहे इंसान उनखे चइबो आहे। भले 10 मिंट ॻाल्हाया साल जो जुमला यादि करे छॾिजा इंसान उनखे चइबो आहे जॾहिं अमड़ जे पेट मां ईंदो आहे त दाई नाड़ो ॻोल्हींदी आहे जेसिताईं नाड़ो न कटींदी आहे तेसिताईं माउ जे हंज में कान ॾींदी आहे। नाड़ो कटिबो आहे अमड़ जो सिलसिलो रुकबो आहे उनखे इंसान चइबो आहे। अल इंसान उहो हूंदो आहे जंहिंजो नाड़ जो त वजूद ई कोन हूंदो। इंसान अल इंसान इंसान अलग शे अल इंसान अलग शे। ऐं मुंहिंजा मुस्लमान भा जरा अंदाज़ो लगा निकिरी पियो हाँ हला थो मथे जवाब ॾे मूंखे। अॼु ॾींहं ताईं उलमा खां हदीस कुदसी ॿुधंदो आयो आहियां त मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो हदीस कुदसी अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी। जवाब ॾियो ॿुधी अथव या न? अक्सर बुद्धि था जद बुद्धि हाथ में देखणो सभनी बुद्धि आ थोड़न कान बुद्धि आ। अजीजाने मन हाने गौर कर तर्जुमो सभनी बुधो आ। तर्जुमो केड़ो आ फकीर रड़ करे बुधा तर्जुमो चाहे सब का पहरे मुझे महबूब फरमायो मुझे बेनियाज़ रब फरमायो सब का पहरे छा सब का चो चो सब खां पहिरीं मुझे अल्लाह पंहिंजे नूर मां पंहिंजे महबूब जो नूर बनायो आहे। एतिरो त ॿुधो ते अॼु इश्क जो राज़ बि ॿुध छो त मोहब्बत जे मैदान में कुॾी पौका छॾ तूं सांगो सिर जो लाहू थी लागे। इश्क नागो आहे पर खबर खाधन खां पवे। हलवो खाइण सोलो बकर खाइण सोलो उज़हा जा गोश्त खाइण सोला पर यार सां मल्हाइण ॾुखियो। अज़ीज़ाने मन अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बुधायो सब खां पहिरीं अल्लाह पंहिंजे नूर मां मुस्तफ़ा जे नूर खे बनायो। छा सब खां चो चो सब खां हाणे सब खां अव्वल यानी ज़मीन बि चो न हुई। जवाब दे ज़मीन आसमान भी हूरू भी ॻाल्हाईंदो अचे ग़िलमान भी जन्नत भी जहन्नम भी कुछ भी न हुयो तॾहिं त अव्वल हुयो। कुछ भी न हुयो तॾहिं त अव्वल हुयो। याद कजा इंसान अल इंसान ते ईंदुमि कुछ भी न हुयो तॾहिं त अव्वल हुयो। अच मां तोखां थो पुछां जेका शइ हूंदी आहे ज़रूर किथे रखबी आहे। जेका शे हूंदी जरूर किथे रखबी जॾहिं ज़मीन भी न हुई अल्लाह पंहिंजे नूर मां पैदा त कयो लेकिन ज़मीन जो न हुई त रखियो मौला किथे। आसमान न हुयो रखियो मौला किथे। जन्नत भी न हुई रखियो मौला किथे। हूरू न हुयूं रखियो मौला किथे। मलाइक न हुया रखियो मौला किथे। ग़िलमान न हुया रखियो मौला किथे। अच तरब जे दरबार में हलूं ओ मुझा करीम रब जॾहिं कुछ भी न हुयो पंहिंजे नूर मां पंहिंजे यार जे नूर खे पैदा फरमाए। जॾहिं कुछ भी न हुयो त रखई छा में हिकिड़ो ई जवाब मिलियो शइ त न हुई पर पैदा करण वारो त हुयो। ॿियो कुछ भी न हुयो पर पैदा करण वारो हुयो। मौला काथे रखे रब चयो पैदा भी पाण कयूं
रखियुमि भी हाय हाय ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब यार जे नूर खे बनाए जल्द में खणी भला जन्नत बनाए छड़ी हां जन्नत में रखी हां यार चयो न तवज्जो कर मुझा मौला छा कई अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे नूर मां पंहिंजे महबूब जे नूर खे बनाए काथे रखियो पाण वटि रखियो खुदा दिल खां पाक न त चवां त दिल में रखियो खुदा हंज का पाक किए चवा त हंज में रखियो खुदा हथन का पाक किए चवा त हथन में रखियो इए छो न चवा त नूर नूर सा कद रहियो मौला राज कहिड़ो हुयो रब चयो महबूब के चय माने तू मुखे ॾिसुमा तो खे ॾिसां जवाब दे मुझा दोस्त अजीज दुनिया में हज़ारे शयूं हूंदियूं हन पर आडो उहा रखबिया चो जे ॾिसण मां ढाओ न थींदो जे ॾिसण मां ढाओ न थे आडो रखबिया उन दे निहार बोआ अच रब जे दरबार में सवाल कयो ओ मुझा मौला जदे महबूब जे नूर खे बनाए छो बनाए रब फरमाए तो महबूब जे नूर खे बनाए 80,000 साल घणा साल 80,000 साल मुझे महबूब जे जदे नूर खे बनाए महबूब मुडे न्यारे चयो अल्लाह 80,000 साल महबूब मां खुदा जी हम दो सदा कदो रहियो मां मुस्तफा ते दुरूद मोकली दो रहियो से जात बहुई हिक खुदा जी भी मुस्तफा जी एकड़ो पैदा कंदड़ बियो पैदा थींदड़ एकड़ो खालिक भी मखलूक लेकिन सूरत अलग आ खुदा मुस्तफा जे नूर दे से मुस्तफा खुदा जे नूर दे से कम तबिनी के करणो टी शय का नहीं मुझे मदीने जे मीर पे मुझे रब्बुल आलमीन जी तस्बीह पढ़ी अल्लाह अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या कय्यूम या रहमान या रहीम या करीम 80 साल गुजरिया मुझे करीम रब जे कुदरत निहार 80,000 साल गुजरिया मुझे करीम रब महबूब के फरमायो ओ मुझा मुस्तफा नकी तोखे मुंह मां ढो थींदो नकी मुखे तो मां ढो थींदो छो त तू मुझे ला मां तुझे ला मां करीम रब इंसान के बनाईंदुस जरूर मगर इंसान होंदो तू अल इंसान है अजीजा ने मन या गाल वरी बाद में कंदुम निकतो हां निकरी पवा अल्लाह जो इस्म मुझे महबूब शुरुआत में महबूब चयो अल्लाह जे जात के वणियो मुझे महबूब करीम रब देर न कई हबीब के हिजाब जो चोलो पारायो केड़ो चोलो पारायो मुझा मुस्तफा जेको अल्लाह चई पहरो सद कई इहो नालो मां पाण वट थो रखा बाकी सबई सिफतूं तो यार खे दई थो छड्या तोखे दुनिया में मोकली दुम रहीम बनाए तोखे दुनिया में मोकली दुम करीम बनाए तोखे दुनिया में मोकली दुम हरीस बनाए तोखे दुनिया में मोकली दुम रऊफ बनाए तोखे दुनिया में मोकली दुम रहीम बनाए तोखे दुनिया में मोकली दुम रहमत बनाए तोखे दुनिया में मोकली दुम बिशारत बनाए तोखे दुनिया में मोकली दुम टे जारी दड़ बनाए तोखे दुनिया में मोकली दुम मुझो पैगाम रुगी इए पर मुझे करीम रब तोखे ऐ मुखे भी चयो त ओ वात पटिया मता दिमाग खराब थी त मुस्तफा टेढ़ो अल्लाह किथों को मोटाए छॾियनि ऐं पवंदी ॾाढी भारी सलात मुझे साईं दे कनेक्शन कटे छॾियो
अल्लाह ताला पांजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के उन हिजाब जे चोलड़े में ढके सब सिफतूं जेके महबूब खुदा के पे याद कयो या रहीम या करीम या अजीज या हरीस या रऊफ या रहीम पहिरियों जेको मुझे महबूब मुस्तफ़ा जुबान मां फरमायो वो मुझे मुस्तफ़ा फरमायो अल्लाह त मुझे रब चयो महबूब जेको न पहिरों दफ़ो तो जुमलो चयो आहे उहो मां रब पाण ते नालड़ो थो रखां बाक़ी अहिड़े सिफ़तूं मोटाए तोखे ॾेई थो छॾियां खणी वञी वंड मुंहिंजा महबूब रऊफ़ मां बि आहियां पंहिंजे कुदरत सां तोखे बनायां थो पंहिंजे महिरबानी सां रहीम मां पंहिंजे कुदरत सां पंहिंजे ताक़त सां तोखे बनाया थो पंहिंजे महिरबानी सां ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा रुगी दुनिया में न रुगी दुनिया में न पर उन ॾींहुं बि सॼी दुनिया खे ॾसींदुमि जॾहिं पर्दे जे पोयां ॿ कुर्सियूं रखाईंदुमि हिकिड़ी जलाल जी कुर्सी हूंदी त ॿी रहमत जी कुर्सी हूंदी ऐं जॾहिं दुनिया खे चवंदुमि ओ दुनिया करे थकजी आया हो अज मुंहिंजी न पर बादशाही मुंहिंजी आ लिमन मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार बादशाही मुंहिंजी तारीफ़ मुंहिंजे साम्हूं अड़ई गॾिजी मुंहिंजे यार जी कयो तव्हां कंदा वञो मां ॿुधंदो वञा छो त दुनिया जे अंदर दलील मुखा पुछंदा छो कुरान मां हर दलील कुरान मां पुछो दुनिया जे अंदर मुझा महबूब मुस्तफ़ा दुनिया जे अंदर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दुनिया जे अंदर सभई तारीफ़ूं मां अल्लाह जे ला जेको जहानन जो परवरदिगार आ इहो दुनिया जे अंदर पर मुझा मुस्तफ़ा इते दुनिया में त सिज मथे पीउ पुट खे सुञाणे थो मां धी खे सुञाणे थी दोस्त दोस्त खे सुञाणे थो रिश्ता मौजूद हन नाता मौजूद हन पर उन जगह ते जॾहिं सिज नेज़े जे बराबर हूंदो मां धी खे न सुञाणे पीउ पुट खे न सुञाणे यार यार खे न सुञाणे सभई रिश्ता टुटी वञनि मां रब थी करे वाइदो थो कयां ओ मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजो शान त दुनिया के उते ॾेखारींदुसि त ॾिसनि त मुंहिंजो मुस्तफ़ा कहिड़े राज़ वारो आहे छो त दुनिया जे अंदर मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात 70,000 पर्दन मां हिकिड़ो पर्दो खोले मोकिलियो टोटल हुजूर के घरन पर्दन में रब ढकियो चो 70,000 नूरानी पर्दन में ढकियो हिकड़ो पर्दो ले मोकिलियो हिकड़ो पर्दो खोले छो मोकिलियो 70,000 पर्दन में ढके छो रखियो जे चवी त 100 लिड़ी सिंधीअ में ॿुधाई 100 लिड़ी सिंधीअ में ॿुधाई तू जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर में पखो हलाईंदो हई पखे जी तार आणींदो हई चङी तरह ॾिसंदो हई त किथों खुलियल त कान्हे चङी तरह ॾिसंदो हई किथों खुलियल त कान्हे छो ॾिसंदो हई तोखे ख़बर आ अगर खुलियल हूंदी बचड़े जो हथ लॻंदो उन जी जान हली वेंदी लेकिन बंद भी कोन रखंदो हई सजी तार बंद हुंदी आ हिकड़ी कुंड खोलींदो हई हिकड़ी कुंड खोलींदो हई उन कुंड के भी सुच में बंद कंदो हई छो थो कुंड खोली चवंदे कुंड न खोलींदुस त पावर कीअं ईंदो कुंड खोली भी त पावर ईंदो हिकड़ो पर्दो हटंदो त दुनिया के दीदार थींदो जेकॾहिं तू चवी अल्लाह ताला हिकड़ो पर्दो छो खोलियो हिकड़ो पर्दो यार जो इन करे खोलियो त पर्दो खुले त दुनिया ॾिसे इहा ज़रड़ी खुलंदी आ एसी भी हलाईंदी आ फ्रिज भी हलाईंदी आ हिकड़ो ज़रड़ो पर्दो खुलियो सहाबा ॾिसंदा विया बच्चा ॿार जानियूं कुर्बान कंदा विया
पर जे पर्दा खुलन हाँ इंसान त छा पर चो अर्श भी फाटी पवे हाँ। अजीजा ने मन अगर तुझे पीवीसी तार जे मथा यो कारो कवर न हुजे, कारो कवर न हुजे, हिकड़ो भाती घर जो छा पर 30 लाइन में बिहारे हथ हिकड़े जो विझरा बुधा 30 मरदा या बचंदा जवाब दे। जेकॾहिं पीवीसी तार जी खल लगे सब मानू पावर बर्दाश्त न करे सघन, मुझे मुस्तफा जे हिजाब जो पर्दो लगे दुनिया किथों बर्दाश्त करे सके हाँ। ए त मुझे करीम रब जी कुदरत आ जै पंहिंजे यार खे पर्दन में रखियो, पर्दन में त रखियो, छो रखियो, कीअं रखियो मां न चवां। अज त थोड़ो ये उत्तर साइड ते वठी हले उन यार दे जे अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया है, अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, अल्लाह आदमी बन आया है, अंत बहर दी कल्लन काई रंगी रंग बनाया। आबिल काबिल पुत्र